नाज़रीन, काज़ी अहमद वेझो शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी जे पॉइंट बस सां हादसो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में 10 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम हैदर उनड़। जी गुलाम हैदर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा त काज़ी अहमद बाईपास रोड वटि वली मोहम्मद सरकारी खोख आहे। शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी ॾांहुं शागिर्द खे खणी वेंदड़ पॉइंट सां हादसो कंटेनर जो टकर लॻण सबबि नतीजे में शागिर्दनि पारां हादसे जो सबबु बणियल कंटेनर खे रोकण जी कोशिश कई। उन दौरान मुक़ामी इलाइक़े जे रवासिन शागिर्दनि मथां मुबैना हमलो करे खेनि सख़्त मारकुट ऐं तशदुद जो निशानो बणायो। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जंहिं सबबि यूसुफ पखियो, अमीर बख़्श पली, ख़ालिद राउ समेत 10 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थी पिया। अहिड़े वाक़े बाद यूनिवर्सिटी जे शागिर्दनि एहतिजाज कंदे बाईपास रोड ते धाड़ो हणी रोड बंदि करे छॾियो। चिटी नाराबाज़ी कई वई, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बीह वियो। अहिड़े इतलाबात काज़ी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची शागिर्दनि मां हमले में मुलविस हिकु ॼणो अथक जतई ऐं आयल कंटेनर ड्राइवर खे गिरफ़्तार करे थाने ते मुंतक़िल कयो वियो। उन दौरान डीएसपी काज़ी अहमद धाणे वारे हंधि पहुची सरापा एहतिजाज भरियल शागिर्दनि सां ॻाल्हियूं करे खेनि इंसाफ़ यकीन दहानी कराई, धारणो ख़त्म करायो। जॾहिं त जंहिं बाद बिलागथन रोड बहाल थी वियो, शागिर्दनि मौजूद हादसे बाद कंटेनर खे पकड़ जी कोशिश कई त जते बिरादरी सां तारुल रखंदड़ माण्हू सां मथां बिना जवाब हमलो करे केतिरी शागिर्दनि खे ज़ख़्मी करे कपड़ा फाड़े छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो शागिर्द पूरी बस पॉइंट काहे थाणे जे अॻियां उते बीहारे उन खां पोइ पुलिस इंतज़ामिया थाणे ते उते बीह एफआईआर करण जो मुतालबो कयो आहे। जंहिं सबबि पुलिस इंतज़ामिया डीएसपी काज़ी अहमद थाणे तां मुहताज रवानो थी वियो आहे। शागिर्द अञा ताईं थाणे ते वेठल, का बि एफआईआर न थी सघी आहे। जी गुलाम हैदर, महिरबानी अवां जी।